अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। प्रोपोर्शन वारे टॉपिक सां गॾु हिकिड़ी वरी ही ॿी वीडियो तव्हांजे लाइ जेको आहे उहो खणी हाज़िर थिया आहियूं, जंहिंमें असीं सिखंदासीं त प्रोपोर्शन जा जेको आहे उहो टाइप्स केतिरा आहिनि। हाणे जेकॾहिं असां बेसिकली तौर ते ॾिसूं त प्रोपोर्शन जा जेको आहिनि उहे ॿ टाइप्स आहिनि, ॿ क़िस्म आहिनि उन जा। हिकिड़ो जेको हूंदो आहे उहो डायरेक्ट प्रोपोर्शन हूंदो आहे, ऐं ॿियो इनडायरेक्ट या जंहिंखे असीं वरी इनवर्स प्रोपोर्शन पिणु चवंदा आहियूं। इनवर्स प्रोपोर्शन डायरेक्ट प्रोपोर्शन खे सिंधीअ में असीं सिधो तनासुब चवंदा आहियूं, ऐं इनडायरेक्ट प्रोपोर्शन खे असीं उबतो तनासुब चवंदा आहियूं। हाणे डायरेक्ट प्रोपोर्शन ऐं इनडायरेक्ट प्रोपोर्शन असल में हूंदा छा आहिनि? डायरेक्ट प्रोपोर्शन जी माना आहे जॾहिं बि को हिकिड़ो रेशो जेको आहे उहो इंक्रीज़ थिए त ॿियो बि इंक्रीज़ थिए, ऐं जेकॾहिं हिकिड़ो रेशो डिक्रीज़ थिए त ॿियो बि डिक्रीज़ थिए। यानी जेकॾहिं मिसाल तौरु मां चवां कलम पेन चऊं पाण, पेन रेशो क़ीमत बराबरि आहे पेन रेशो क़ीमत। हीउ सदाईं जेको आहे इहो डायरेक्ट जेको आहे उहो तनासुब हूंदो। छाजे करे जो जेकॾहिं पेन जो तइदादु असां वधाईंदासीं, इंक्रीज़ कंदासीं पेनुनि जो तइदादु, त उन जी क़ीमत बि जेका आहे उहा इंक्रीज़ थींदी वेंदी। ऐं जेकॾहिं मां पेनुनि जो तइदाद खे घटि कंदुसि, डिक्रीज़ कंदासीं असां उन्हनि जे पेनुनि जे तइदाद खे, त उन जी क़ीमत बि जेका आहे सा घटि थींदी वेंदी। अहिड़े क़िस्म जो जेको बि तनासुब हुजे असां उनखे डायरेक्ट तनासुब चवंदा आहियूं। क़ीमत सदाईं डायरेक्ट तनासुब में ईंदी आहे। हीअ अक्सर करे जेके सुवाल आहिनि इहे टेस्ट वग़ैरह में बि ईंदा आहिनि ऐं मोस्टली ईंदा बि आहिनि। मां कोशिशि कंदुसि त उन्हनि जे जेके क्वेश्चन्स जेके मोस्टली ईंदा आहिनि उन्हनि ते बि हिकिड़ो वीडियो जेको आहे उहो रिकॉर्ड करे तव्हांजे लाइ आणियां। अच्छा, ॿियो हूंदो आहे इनडायरेक्ट प्रोपोर्शन। हाणे इनडायरेक्ट प्रोपोर्शन छा हूंदो आहे? जॾहिं बि का हिकिड़ी वैल्यू डिक्रीज़ थिए त वरी ॿी वरी वैल्यू इंक्रीज़ थिए, ऐं जेकॾहिं हिकिड़ी वैल्यू वरी का इंक्रीज़ थिए त ॿी वरी जेका आहे सा डिक्रीज़ थिए। तव्हां चवंदा हूंदो त ईअं कीअं, हिकिड़ी वैल्यूज़ इंक्रीज़ थींदी त ॿी कीअं डिक्रीज़ थींदी? हुनजो मां तव्हांखे हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ॾियां थो। जेकॾहिं के बि ॿ दोस्त पाण में मानी खाईंदा हुजनि ऐं उन्हनि वटि टोटल जेको आहे उहो 6 मानियूं हुजनि, टोटल 6 मानियूं हुजनि, त हर हिक जे हिसे में 3 मानियूं ईंदियूं। 3 मानियूं हर हिकु दोस्त वटि हूंदियूं। पर यकदमि अचानक छा थो थिए वञे, जीअं मानी खाइणु शुरू था कनि त उन्हनि वटि अचानक हिकिड़ो महिमान अची थो वञे। हाणे जीअं उन्हनि वटि महिमान अचे थो ऐं उनखे सलाह कनि था त तव्हां बि अचो त असां सां गॾु वेही मानी खाओ, त साॻियूं ई मानियुनि जो तइदादु जेको आहे उहो चेंज न थींदो, मानियूं साॻियूं ओतिरियूं रहंदियूं 6। त पहिरियां जेके हर हिकु ॼणे खे 3 मानियूं अची रहियूं हुयूं, हाणे उहे डिक्रीज़ थी। हाणे महिमान जे अचण सां महिमान इंक्रीज़ थी वियो, हिकिड़ो माण्हू इंक्रीज़ थी वियो, वधी वियो। उहो जीअं ई हिकिड़ो माण्हू इंक्रीज़ थी वियो त जेको आहे मानीअ जो तइदादु जेको आहे, जेको पहिरियां 3 मानी अची रहियूं हुयूं, हाणे 2 पियूं अचनि। या हुनजो आसान में आसान जेको आहे उहो एग्ज़ाम्पल आहे घर जो राशन। हाणे घर जो राशन ईअं थींदो आहे त अक्सर करे माण्हू जेके हूंदा आहिनि महीने जो राशन वठी रखी छॾींदा आहिनि। पोइ हुन में जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे यूटिलिटीज़ जूं उहे टोटली घर में वठी रखी छॾींदा आहिनि। पर अचानक छा थींदो आहे, कॾहिं विच में महीने जे कहिड़ी बि तारीख़ुनि में के महिमान अची वेंदा आहिनि, त साॻियो ई राशन जेको 3 ॾींहंनि जे लाइ हलंदो आहे, उहो राशन 26 ॾींहं 27 ॾींहं 25 ॾींहं उहो महिमाननि जे तइदाद ते ज़ाहिर करे थो। जेकॾहिं महिमान तमामु घणा हूंदा त उहो राशन जल्दी ख़तमु थी वेंदो, महिमान थोरा हूंदा त उहो राशन 27 ॾींहं 28 ॾींहं ताईं हलंदो। यानी इन जो मक़सदु इहो थियो त जीअं ई असां माण्हुनि जी तइदाद खे इंक्रीज़ कयोसीं त राशन जी तइदादु डिक्रीज़ थी वई, उहा घटि थी वई। अहिड़े क़िस्म जो जेको प्रोपोर्शन आहे, अहिड़े क़िस्म जे प्रोपोर्शन खे असीं चवंदा आहियूं उबतो तनासुब। ठीकु आहे। त जेको आहे फूड जो जेको बि प्रोविज़न हूंदो आहे, जीअं कैंप्स में माण्हू रहंदा आहिनि या फ़ौज जे बैरक्स में जेके माण्हू रहंदा आहिनि, उते अक्सर करे ईअं थींदो आहे
उते ईअं थींदो आहे 2-2 महीननि जो 3-3 महीननि जो खाधो जेको हूंदो आहे उते स्टॉक पियो हूंदो आहे। पर जेकॾहिं उते वरी वधीक सोल्जर्स जेकॾहिं अची वेंदा आहिनि या कुझु सोल्जर्स उतां लीव करे वेंदा आहिनि त साॻियो ई खाधो जेको 3 महीननि जे लाइ जेकॾहिं पियो हूंदो त जेकॾहिं नवां फ़ौजी हुते दाख़िल थींदा, नवां हुते जेकॾहिं सोल्जर्स दाख़िल थींदा त साॻियो ई 3 महीननि जो खाधो 2 महीननि में ख़तमु थी वेंदो या 2.5 महीननि में ख़तमु थींदो। फ़ौजियुनि जे तादाद ते ज़ाहिर करे थो। ऐं जेकॾहिं कुझु फ़ौजी उतां लीव करे वेंदा त साॻियो ई जेको 3 महीननि जो जेको खाधो मौजूदु हूंदो उहो वरी 3 महीननि खां मथे हलंदो। आई होप तव्हांखे ही टाइप्स ऑफ प्रपोर्शन जेको सिधो तनासुब ऐं उबतो तनासुब वारो आहे इहो सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।